अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थईम। तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों वॾेर से कुछ माण्हू चई रहिया आहियो त रूबी अली ख़ुदकुशी करे छॾी आहे। दोस्तों असल हक़ीक़त इहा न आहे। तव्हांखे हिन वीडियो में मां तव्हांखे असल हक़ीक़त ॿुधाइण वारो आहियां त असल हक़ीक़त छा आहे। दोस्तों जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, महिरबानी। दोस्तों कुछ माण्हू इरशाद जागरानी ऐं रूबी अली जे बारे में अफ़वाहूं हलायूं त रूबी अली ऐं इरशाद जागरानी पाण में शादी कई आहे। दोस्तों इहा ई अफ़वाह कूड़ी हुई। दोस्तों उन खां पोइ इहा ई ॻाल्हि हुलाई वई, रूबी अली जे बारे में चयो वियो त रूबी अली ख़ुदकुशी कई आहे। दोस्तों असल ॻाल्हि इहा ई न आहे, रूबी अली ख़ुदकुशी नाहे कई। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाइणो हलां त रूबी अली 2020 में हिकु टिकटॉक जो वीडियो ठाहियो हो इहो, जंहिंजे लाइ ही माण्हुनि चयो त रूबी अली ख़ुदकुशी कई आहे। दोस्तों रूबी अली ख़ुदकुशी नाहे कई। दोस्तों अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, महिरबानी दोस्तों।